ओम साईं राम। गुल अरिड़ो। श्री साठे ते बाबा जन जी कृपा ऐं हेमाड पंथ खे ज्ञान। किन माण्हुनि जो वीचार आहे त सतगुरुनि मरिफ़त प्राप्त कयल उपदेश ॿियनि रवाजी माण्हुनि में फैलाइणु न घुरिजे, छो त हू अञा लाइक़ कीन थिया आहिनि। ईअं करण सां उपदेश जी महत्वता वधण बदिरां घटिजे थी। लेकिन सतगुरु त बरसाति जे बादलनि वांगुरु आहिनि जे सभिनी ते हिकु जहिड़ी वर्षा वसाईंदा आहिनि। हू त सपन अवस्था में प्राप्त कयल सिख्या बि साधारण जनता जे कल्याण लाइ ज़ाहिर कंदा रहंदा आहिनि। जीअं बुद्ध भॻवान ऐं कौशिक ऋषि सपने में प्राप्त कयल राम रक्षा जो मंत्र आम माण्हुनि में ज़ाहिर कयो। जीअं माता पिता बालिक जे फ़ाइदे लाइ खेसि कौड़ी दवा ज़ोरी पियारींदा आहिनि, ते साईं बाबा बि सख़्तु लफ़्ज़ ख़त पाणे आयल संगत खे सम्झाईंदा हुआ। रवाजी गुरु पंहिंजनि शिष्यनि खे ख़ुशि रखण जा लफ़्ज़ ई ख़त पाणींदा आहिनि, लेकिन सचा गुरु बेटपा थी उपदेश कंदा आहिनि। जे ॿुधी कचा शिष्य भॼी वेंदा आहिनि, जिन जी हू परवाह कीन कंदा आहिनि। श्री साईं बाबा जहिड़ो बेडपो संत ईश्वर जो हिकु एवज़ी हो, जंहिं शिरडी में अची वासो कयो। श्री साठे। केतिरा साल अॻु श्री साठे नाले हिकु महान भाउ चङो ॾखाउ पैदा कयो, जंहिंखे बम्बई जे गवर्नर लॉर्ड राय दॿाए छॾियो। हिन खे चङो नुक़सानु रसियो ऐं मुसीबतुनि सां मुक़ाबिलो करणो पियुसि। आख़िर दुखी ऐं निराश थी घर छॾे एकांत में वञी रहण जो वीचार कयईं। घणो करे ईश्वर सभिनी खे दुखनि में ई यादि पवंदो आहे ऐं कष्टनि जे निवारण लाइ खेसि प्रार्थना कंदा आहिनि। भॻवान बि जॾहिं ॾिसंदो आहे त प्रार्थना कंदड़ जा पाप कर्म ख़तमु थिया आहिनि, तॾहिं हिन जे मन में कंहिं संत खां भेंट करण जी प्रेरणा कंदो आहे। साॻी तरह श्री साठे खे बि संदसि हिकु मित्र सलाह ॾिनी त पंहिंजी मन जी शांती हासिलु करण जी इच्छा पूरी करण लाइ शिरडी में वञो, जिते माण्हुनि जा हशाम पिया वञनि। इहा सलाह हिन खे दिलि सां लॻी ऐं हू 1817 में शिरडीअ में आयो। शांत स्वरूप बाबा जन जे दर्शन करण सां ई हिन जे मन में अशांति गुम थी वई ऐं सम्झणु लॻो त गुज़िरियल जन्म जे पुण्य कर्मनि जे करे ई साईं बाबा जे चरणनि में पहुची सघियो आहियां। हू दृढ़ संकल्प यानी मोहकम इरादे वारो शख़्स हो ऐं यकदमि बाबा जन जे गुरु चरित्र पढ़णु शुरू कयईं। हिकु हफ़्ते में पूरो करे पाठ पूरो कयईं त पोएं राति सपने ॾिठईं त बाबा जन के हथ में श्री साईं चरित्र जो किताबु आहे ऐं हू हिन खे हिकु विषय जे बारे में सम्झाइण ॾेई रहिया आहिनि ऐं मां संदसि चरणनि में वेही ॿुधी रहियो आहियां। जॾहिं जाॻियो तॾहिं सुपिनो यादि करे ॾाढो ख़ुशि थियो ऐं सम्झाईं त बाबा जन जो मूं ते अनंत कृपा थी आहे, जो मूंखे ख़्वाब में दर्शन ॾेई गुरु चरित्रनि जो अमृत पान करण जो अवसर बतायो अथनि। हिन इहा सुपिने वारी ॻाल्हि वञी काका साहिब खे कई ऐं खेसि अर्ज़ु कयो त बाबा जन खे प्रार्थना कर त मूंखे हिन सुपिने जो पूरो मतिलबु सम्झाइनि त साईं चरित्र जो हिकु हफ़्ते वारो पाठ काफ़ी आहे या ॿीहर पढ़ां। काका साहिब उन मूजिबि वजू वेठी बाबानि खे अर्ज़ु कयो त हे देव, अव्हां श्री साठे खे सुपिने में दर्शन ॾेई चरित्र जो पाठ पूरे करण जो हुकुम ॾिनो आहे या वधीक चालू करण जो। हू अव्हांजो सरल स्वभाव वारो पूर्ण भक्त आहे, कृपा करे हिन जी मनोकामना पूर्ण कयो। बाबा जी उत्तर ॾिनो त हिन खे हिकु दफ़ो वरी पाठ करणु खपे। जेकॾहिं हू ध्यानु पूर्वक पाठ कंदो त हिन जो चित्त वधीक शुद्ध थींदो ऐं संदसि जल्द कल्याण थींदो। ईश्वर पिणु मथे राज़ी थींदो ऐं हिन खे भवसागर खां मुक्त कंदो। मथी ॻाल्हि वक़्तु श्री हेमाड पंथ बि उते हाज़िर हो ऐं बाबा जन जे पेरनि खे दॿाए रहियो हो। बाबा जन जा वचन ॿुधी हिन खे ख़्यालु आयो, मां गुज़िरियल केतिरनि सालनि खां बाबा जन जे चरित्रनि जो पाठ कंदो रहियो आहियां, पर हुन जो फल अञा त कोन मिलियो अथमि। हेॾां श्री साठे जो सिर्फ़ु हिकु हफ़्तो हुते रहणु सफल थी वियो, पर मां हिते 1910 खां 1917 ताईं रहियो पियो आहियां, त हू छा निष्फल थियो? मां चातिक पखीअ समान बाबा जन जी कृपा जे प्रसाद लाइ निहारींदो रहंदो आहियां त कॾहिं त मूं ते सिख्या ऐं कृपा जी रखा कनि। इहो वीचार संदसि अंदर में आयो त बाबा जन यकदमि सही करे वरितो ऐं यकदमि आज्ञा ॾिनऊंसि त तूं शाम जे जाइ ते वञी
कुझु वक़्तु हिन सां वार्तालाप करे हिन खां 15 रुपया भेटा वठी अचु। श्री हेमाडपंत सतवचन चई जल्दी शामा जे घर पहुतो, जो सनानु करे धोती ॿधी रहियो हो। दालान में ॿाहिरि अची चयईं, तव्हां किथां आया आहियो? ॾिसण में थो अचे त सिधो मस्जिद मां हिते आया आहियो, पर तव्हांजो चहिरो उदास छो आहे ऐं अकेला छो आया आहियो? चङो भला थोरो आराम करियो, जेसिताईं मां नित्यनेम जी पूजा वग़ैरह करे वठां, तेसिताईं ही पान वात में विझो। मां पूजा खां पोइ तव्हां सां निश्चिंत थी ॻाल्हि ॿोल कंदुसि। ईअं चई पूजा जे कमरे में हलियो वियो। हेमाडपंत दालान में वेठो त संदसि नज़र जाड़े में रखियल भागवत ते वञी पई, जंहिंमें महाभागवत जी शकंत ते संस्कृत भाषा में टीका कयल हुई। बाबाजिन जे आज्ञा मूजिबि श्री बापू साहिब जोग ऐं काका साहिब दीक्षित ॿई गॾिजी ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका ऐं कृष्ण ऐं अर्जुन स्माद सुवाल ऐं जवाब ऐं ॿियनि धर्मी पुस्तकनि जो मराठी टीका समेत पाठ कंदा हुआ। जेकॾहिं के प्रेमी भक्त बाबाजिन जे अॻियां का शंका रखंदा हुआ त बाबाजिन कॾहिं उन्हनि खे थोरनि लफ़्ज़नि में जवाबु ॾींदा हुआ या कॾहिं चवंदा हुअनि त ज्ञानेश्वरी ऐं भावार्थ दीपिका ग्रंथ जो कथा वञी ॿुधो। हेमाडपंत बि हर रोज़ु उन ग्रंथ जे कंहिं न कंहिं अध्याय जो पाठ कंदो हो। अॼु सुबुह जो मस्जिद में वञण वक़्तु किन प्रेमियुनि सां सत्संग वार्तालाप कंदे हर रोज़ वारो पाठ अध में छॾिणो पियो हो। हींअर शामा जे घर में जीअं हिन मथियों ज्ञानेश्वरी ग्रंथ हथ में खणी खोलियो त संदसि अध में पाठ छॾियल वारो हिसो निकिरी आयो ऐं अजब में पइजी वियो। यकदमि सम्झाई त बाबाजिन मूंखे रहियल अधु पाठ जे पूरे करण लाइ हिते मोकिलियो आहे ऐं वञी पाठ पूरो कयईं त मथां शाम बि पूजा पूरी करे संदसि भरिसां अची वेठो। हेमाडपंत चयसि त मां बाबाजिन जो हिकु संदेश खणी तो वटि आयो आहियां ऐं चयो अथनि त शामा सां कुझु वार्तालाप करे शामा खे पाण सां वठी अचु ऐं चइजांइसि त 15 रुपया दक्षिणा बि वठी अचे। शामा चयो, मूं वटि त हिकु पाई बि कोन्हे, तंहिं करे तूं 15 रुपयनि जे बदिरां मुंहिंजे तरफ़ां 15 भेरा बाबाजिन खे नमस्कार कजि। उमेद त बाबाजिन 15 नमस्कार स्वीकार कंदा। बाबाजिन जी लीला अद्भुत आहे। हाणे पान सुपारी खाओ त मां कपिड़ा बदिले वठां। कपिड़नि बदिलाइण वक़्तु शामा चयो त बाबाजिन जूं लीलाऊं अगाध आहिनि बि निर्लिप त बि सदाईं विनोद चर्चा कंदा आहिनि जे असीं अज्ञानी जीवन जे सम्झ में कीन ईंदियूं आहिनि। भला बाबाजिन खे मूंखे नथे चई सघिया छा जो अव्हां जहिड़े विद्वान हथां मूं जहिड़े मूर्ख खे नियापो मोकिलियो अथनि। बाबाजिन जी गत बाबाजिन ई ॼाणनि, पर बाबाजिन भक्तनि जी निष्ठा ऐं भावना मूजिबि ई भक्तनि जी सहायता कंदा आहिनि ऐं कॾहिं त कंहिंजी परीक्षा वठी बि उहे उपदेश कंदा आहिनि। इन बारे में बाबाजिन जी हिकु लीला मां तव्हांखे ॿुधायां थो। उपदेश जो लफ़्ज़ ॿुधी श्री साठे खे गुरु चरित्र जे पारायण जी यादगिरी आई ऐं संदसि वार खड़ा थी विया। यकदमि दिलि में तरी आयुसि त मुंहिंजे मन जी चंचलता दूरि करण लाइ मूंखे बाबाजिन हिते शामा वटि मोकिलियो आहे। शामा जे वातां साईं जिन जी लीला ॿुधण लाइ हेमाडपंत कन खड़ा कया ऐं शामा जे अखियुनि में निहारण लॻो त शामा हेठी कथा ॿुधाई। श्रीमती राधाबाई देशमुख। हिकु भेरे श्री खासबार देशमुख जी ॿुढी मां संगमनेर मां श्रीमती राधाबाई बाबाजिन जी कीर्ति ॿुधी संगमनेर जे माण्हुनि सां गॾिजी शिरडी में आई ऐं दर्शन करे ॾाढी ख़ुशि थी। हिन जी साईं बाबा में एतिरी श्रद्धा वधी जो निश्चय कयईं त कीअं बि करे बाबाजिन खे पंहिंजो गुरु बणाए खां त उपदेश वठणु घुरिजे। इहो फ़ैसिलो करे विश्राम गृह में अची हिन जल जो सफ़ा त्याग करे उपवास रखी वेही रही। जॾहिं 3 ॾींहं निर्जल उपवास थी वियो तॾहिं मूंखे अची डपु भरायो त किथे हिन ॿुढीअ जो शरीर न छुटी वञे। इन करे मूं बाबाजिन खे अर्ज़ु कयो त भॻवान, अव्हां वरी हीअ निर्जल उपवास रखणु छो आरंभ कयो आहे? अव्हीं इन वृद्ध माता खां वाक़ुफ़ु आहियो, उहो अव्हां जी आसिरे ते उपवास शुरू कयो आहे। जेकॾहिं अव्हीं कृपा करे हिन खे उपदेश न ॾींदा त हिन जो शरीर छुटी वेंदो ऐं आम ख़ल्क़ ज़रूरु चवंदी त बाबाजिन ते उपदेश न ॾियण करे हिन वृद्ध माईअ जो मृत्यु थियो आहे, जंहिं लाइ जवाबदार साईं बाबा आहे। कृपा करे हिन खे उपदेश ऐं आसीस ॾियो।
वृद्ध माता जो दृढ़ निश्चय सही करे बाबा जी हिन खे सॾाए हिन जे मन में फेरे आणण लाइ चयो त हे माता, तूं मौत खे हरूभरू पाकड़ पाइण छो थी चाहीं? तूं मुंहिंजी माता आहीं, मां तुंहिंजो पुटु। मां तोखे पंहिंजी कथा ॿुधायां थो, सा ध्यान सां ॿुधंदीअ त तोखे शांती प्राप्त थींदी। मुंहिंजो गुरु हिकु शुद्ध पुरुष हो ऐं ॾाढो दयालु हो। गिच वक़्त ताईं मां हिन जी शेवा कंदो रहियुसि, पर हिन मुंहिंजे कन में को बि मंत्र कीन फूकियो। पर मुंहिंजी बि प्रबल इच्छा हुई त गुरुजिनि जी हर मुमकिन शेवा करे खेसि राज़ी कयां जीअं हू मूंखे मंत्र ॾियनि। लेकिन गुरुजिनि जी रीति निराली हुई। अवल मुंहिंजो मथो कुड़ाए मूंखे 2 पैसा दक्षिणा घुरियाऊं। मां हिकदमि ॾिना। अव्हां जे मन में ज़रूरु शंका पैदा थींदी, गुरु जिन विकृत ऐं त्यागी हूंदे बि 2 पैसा दक्षिणा छो घुरी? हिन जी सम्झाणी 2 पैसा यानी दृढ़ निष्ठा ऐं धीरज। जॾहिं मूं खेनि इहे 2 शयूं अर्पण कयूं त उहे अत्यंत प्रसन्न थिया। भरिया 12 साल मूं गुरुजिनि जी शेवा में गुज़ारिया। गुरुजिनि वटि मुंहिंजे खाधे ऐं कपिड़े जे बंदोबस्त जी का बि कमी कोन हुई। हू मुंहिंजे लाइ प्रेम जा साक्षात अवतार हुआ। मां जॾहिं संदनि मुंहं में निहारींदो हुउसि त मूंखे ईअं मालूम थींदो हो त हर वक़्तु गंभीर समाधि में मगन आहिनि ऐं मां बि 8 ई पैर संदसि मुंहं में यकटक निहारे अंदरि एतिरो आनंद मालूम कंदो हुउसि जो खाधो पीतो ऐं शुद्ध बुद्ध सभु विसरी वेंदी हुई। इहो आनंद मूंखे 1 पैसे जी दक्षिणा एवस मिलियो। 2 पैसे जे एवस मूंखे धीरज एतिरो त प्राप्त थियो, केतिरो वक़्तु सदन शेवा कंदे बि इंतज़ारु कंदो रहंदो हुउसि। धीरज ई मनुष्य जी मनशीलता आहे, जा हिन भवसागर खां मनुष्य खे पार उतारण में सहायता करे थी। धीरज धारण करे सभु पाप ऐं मोह नष्ट थी वञनि था, हर तरह जा संकट दूर थी वञनि था ऐं मन मां डपु सफ़ा लही वञे थो। धीरज ई गुणनि जी खाण आहे, आत्म वीचारनि जी जननी यानी मां आहे। निष्ठा ऐं धीरज पाण में भेनरूं आहिनि ऐं हिक ॿिए सां तमामु घणो प्रेम अथनि। मुंहिंजे गुरुदेव खे कंहिं बि शइ जी इच्छा कोन हुई। मूं ते कॾहिं बि नाराज़ कीन थींदा हुआ ऐं मूं ते संदन कृपा दृष्टि हर वक़्तु रहंदी हुई। हिननि जो प्यार कछुए माता जहिड़ो हो, जा पंहिंजनि बचन जो पालन सिर्फ़ु प्रेम दृष्टि विझण सां ई कंदी रहंदी हुई। चाहे बचा संदन वेझो हुजनि या नदीअ जे पार हुजनि, गुरुअ जी कृपा दृष्टिअ सां मूंखे संतोष प्राप्त थींदो हो। अव्हां खे बि साॻी तरह धीरज धारे शेवा करणु घुरिजे ऐं पंहिंजे गुरुदेव खां सवाइ ॿिए खां उपदेश या मंत्र वठण जी कोशिशि न करणु खपे। जंहिं गुरुअ में अव्हां जो निश्चय हुई उनखे पंहिंजनि वीचारनि ऐं कर्मनि जो मुख्य उपदेश ऐं आदर्श बणाईंदा त बिना कंहिं शक शुबे जे अव्हां खे परमार्थ जी प्राप्ति ज़रूरु थींदी। जहिड़ी भावना सां गुरुदेव खे ॾिसंदा, गुरु बि मोट में अव्हां खे साॻी भावना सां ॾिसंदो ऐं वर्ताव कंदो। हिन मस्जिद में वेही मां सच थो ॻोल्हियां, इहो ई आहे। अव्हां खे साधनान करणु या शास्त्रनि पढ़ण जी का बि आवश्यकता न आहे। जे अव्हीं गुरुअ में अटल विश्वास रखंदा रहंदा, यादि रखो त गुरु ई कृता यानी परमेश्वर स्वरूप आहे। जेके इंसान गुरुअ जी महानता ऐं वॾाई ॼाणनि था, उहे गुरुअ खे हरि ऐं ब्रह्म जो अवतार करे सम्झनि था। मथी सम्झाणी बैदि वृद्ध माता जे मन खे संतोष आयो ऐं उपवास टुड़ियईं। कथा ॿुधी हिमाटपन जा रोम खड़ा थी पिया ऐं ख़ुशी विचां संदसि कंठ मां आवाज़ ई न पियो निकिरे। शामा चयसि त अव्हां जो कंठ छो रुकिजी वियो आहे? बाबा जिन अहिड़े बेशुमार लीलाउनि जो वर्णन करणु ज़बान जी ताक़त खां ॿाहिरि आहे। ठीकु उन वक़्तु मस्जिद में मंझंदि जी पूॼा चालू थी। जा घड़ियाल ऐं घंट ऐं नाद वॼण शुरू थिया ऐं शामा ऐं हेमाडपंत ॿई जल्दी ई मस्जिद ॾांहुं पंधु पिया। बापू साहिब जोग पूॼा चालू करे छॾी हुई। शामा बाबा जिन जे पासे खां ऐं हेमाडपंत साम्हूं थी वेठा। ज़ालूं मस्जिद में मथे बालकनी में बीठियूं हुयूं ऐं मर्द हेठि बि आरती ॻाए रहिया हुआ। हेमाडपंत खे ॾिसी बाबा जिन खां शामा खां वठी आयल दक्षिणा घुरी। हेमाडपंत उत्तर ॾिनो त 15 रुपयनि जे बदिरां शामा चयो अथमि त 15 नमस्कार अव्हां खे कराइण। शामा पाण बि हिते आरती में हाज़िर आहे। बाबा जिन चयो त ठीकु आहे, पर ॿुधायो त सही अव्हां ॿिन्ही कहिड़ी विषय ते वार्तालाप कई? हेमाडपंत सच वचन चई। आरती महिल वॼंदड़ घंटियुनि घड़ियालनि जी आवाज़ जी परवाह न करे वॾे वाक्य सां बाबा जिन खे सुञाणणु लॻो।
बाबा जन ॾांहुं निरुड़ी ॿुधण लॻा। हेमाडपंत चयो त वार्तालाप घणे भाङे त वृद्ध माता जे बारे में थी, जा ॿुधी मूंखे वीचार आयो तव्हां जूं लीलाऊं अगाध आहिनि। वृद्ध माता जी कथा द्वारा अवां मूं ते ख़ासि कृपा कई आहे। बाबा जी चयो, इहो वरी कीअं? भला खोले त ॿुधाए त मुंहिंजी कृपा तो ते कीअं थी आहे। हेमाडपंत जे हृदय ते कथा जो सुठो असरु थी चुको हो। हिन सभु कुझु बाबा जिन खे ॿुधायो। बाबा जी चयो, भला उन कथा जो अर्थ बि कुझु सम्झ में आयो अथई? हेमाडपंत चयो, हाओ बाबा जी, अर्थ त अहिड़ो सम्झ में आयो आहे जो मुंहिंजे चित्त जी चंचलता दूर थी वई आहे। हींअर मां सची शांती ऐं सुख जो अनुभव करे रहियो आहियां ऐं सत्य मार्ग जो पतो पियो अथमि। बाबा जी चयसि त जे तूं इहा कथा दिलि में हरदम यादि रखंदे त तो लाइ तमामु कमाइती साबित थींदी। आत्मज्ञान प्राप्त करण लाइ ध्यानु करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। जेकॾहिं तूं उनजो लगातार अभ्यास कंदो रहंदे त तुंहिंजे मन खे शांती ऐं अची वेंदी ऐं तोखे दुनिया जा ख़्याल अंदर मां कढी सदैव ईश्वर जे ध्यानु करणु घुरिजे, जो सभिनी प्राणियुनि में मौजूदु ऐं व्यापक आहे। इन तरह जॾहिं तुंहिंजो मनु एकाग्र थी वेंदो, पोइ तोखे दुनिया जी प्राप्ति थी वेंदी। मुंहिंजे निराकार सच्चिदानंद स्वरूप जो ध्यानु कंदो कर, पर जे तूं निराकार में ध्यानु न खपाए सघीं त मुंहिंजे साकार स्वरूप जो ई ध्यानु कंदो कर, जीअं तोखे मूंखे हिते रूबरू ॾिसी रहियो आहीं। ईअं करण सां तुंहिंजे मन जूं वृत्तियूं हिकु हंधि इकठियूं थी वेंदियूं ऐं धीरे धीरे चैतन्य परमात्मा सां मिली हिकु थी वेंदियूं। जीअं कछुओ मादी पंहिंजनि बचनि खे यादि करे खेनि पालींदी आहे, बचा पिणु माउ खे यादि करे हुन मां खाधो ऐं ताक़त प्राप्ति वधाईंदा वेंदा आहिनि। तीअं पिणु गुरु ऐं शिष्य जो संबंध हुअणु ज़रूरी आहे। पोइ लफ़्ज़नि ख़तमु थियण ते आरती समाप्त थी ऐं सभिनी सत्संगनि वॾे आवाज़ सां श्री सतनाम सतगुरु साईंनाथ महाराज की जय जा जाकारा हयां। आरती समाप्त थियण बैदि प्रसाद विरायो हो। बापू साहिब जोग हमेशह वांगुरु अॻियां वधी बाबा जिन खे नमस्कार करे बाबा जिन खे मिश्रीअ जो प्रसाद ॾिनो। बाबा जिन इहा मिश्री हेमाडपंत खे ॾेई चयो त जे तूं हिन कथा खे ध्यान में रखी यादि कंदो रहंदे त तुंहिंजी हालति पिणु मिश्री वांगुरु मिठी थी पवंदी। तुंहिंजो मनु सभु इच्छाऊं पूरियूं थी वेंदियूं ऐं तूं हमेशह सुखी रहंदे। हेमाडपंत बाबा जिन खे साक्षात प्रणाम करे चयो त हे प्रभु, अहिड़ी कृपा मूं ते हमेशह करे मूंखे मुंहिंजी रक्षा कंदा रहिजो। बाबा जिन खे आशीर्वाद ॾेई चयो, हे कथाऊं ॿुधी उनजो सार ऐं तत्व ग्रहण करे उन मुजिद हलत कंदो रहंदे ऐं अमल में आणींदे त तुंहिंजो ध्यानु ईश्वर सां पढ़ियो रहंदो ऐं ईश्वर पाण ई तोखे पंहिंजे स्वरूप जो दर्शन ॾींदो। प्यारा बाटको, अचो त असीं पिणु मथे कथा ते अमल करे बाबा जिन जी कृपा सां पाण खे तंदुरुस्त ऐं सुखी रखण जी कोशिशि कयूं। ओम साईं राम। गुल अरिड़ो पूरो थियो।